चंद्र चवाई सच जे मुठो मूर न भाई। सुभान अल्लाह ढरिया। चंद्र चवाई सच जे मुठो मूर न भाई। कदहीं उभरी थोरड़ो कदहीं उभरी गच। तोड़े बरे तुझे मुंह में मच मट न भायाई प्रिय मोहम्मद जे। चंद्र तुझी जात मुंह पाड़िया न प्रिय सा। तू अच्छो मंजरात मुझ सजन हरदम सोझरो। मिठड़े मोहम्मद करीम जा दीवानो आमिना जे लाल ते कलमे पढ़ण वारो मां उन जे हबीब किबरिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाखाण करण तो घुरां जे नबी जे सदके रब ही जोड़ियो जहान। असांजो अकीदो ईमान आ त कायनात न हुई, असांजो मिठो मोहम्मद करीम हुयो। तहांजो भी हुई अकीदो आ या ॿियो आ? ॻाल्हायो त सही। असांजे नबीअ जहिड़ो न दुनिया में थियो आ, न थींदो, न आयो, न ईंदो, न ॼायो, न ॼमंदो। अल्लाह ताला पूरी कायनात जे इंसाननि खां अॻु में जॾहिं अल्लाह से आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो, आदम नबी अकेलो धरती ते, अकेलो इंसान जॾहिं अकेलो माण्हू थींदो आहे पोइ मूझो थींदो आहे, पोइ चवंदो को दोस्त हुजे, को संगती हुजे त कचारी त कयूं। अकेलो आदम नबी रब खे चवे थो मौला को संगती त हुजे। रब तो फरमाए आदम संगती न पर संगत्याणी थो ॾियां। शादीशुदा ॻाल्हाइनि छड़नि ते मयारूं में बि कान्हे। पोइ खबी पासिरी मां ॾाढी हवा के पैदा करे रब तो फरमाए आदम जी अल्लाह चे तुझो निकाह हवा सां तो कयां पर हक मोर शादी दे। तव्हां भी ख़ैर सां शादियूं कयो, मौलविन पुछियो हूंदव हक मोर शादी दे। को चवंदोसीं सोन जी मुंडरी ॾींदोमांसि, सोनो लोकड़ी ॾींदोमांसि, साईं ही ॾींदोमांसि, ही ॾींदोमांसि। यानी अल्लाह ताला आदम नबी खे चयो आदम तूं छा ॾींदे? आदम चवे थो मौला न मूं वटि सोन न चांदी न पैसो न ढोर न ठगो, मां छा ॾियांसि? रब से फरमाए थो आदम सभ खां ऊचे में ऊचो तोहफ़ो थो ॾिसाईं जंहिंसां काई शइ मुक़ाबिलो न करे। से उहो कहिड़ो तोहफ़ो आहे कि आख़िरी मुंहिंजे नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दरूद जो तोहफ़ो पेश कर बस मोहर अदा थी वई। सखर जा मुसलमानों इतो मालूम थियो त कायनात न हुई, असांजो सुहिणो मोहम्मद हुयो। चओ न सुभान अल्लाह। असांजो पाक मोहम्मद अरबी सब खां शान में मथे आ। तॾहिं के बुजुर्ग चयो कायनात कयां कठे तभी मुंहिंजो मोहम्मद मथे मथे। जिनजो अकीदो इहो आहे असांजो नबी सब खां मथे आहे। ॿई हथ मथे खणी ऐलान कयो कायनात कयां कठे तभी मुंहिंजो मोहम्मद मथे मथे। तेथो हिरस जी पवन हुरा परियूं छड़ो नेण खणी तके तभी मुंहिंजो मोहम्मद मथे मथे। तेथो सारी दुनिया जे यूसुफ थी पवे तभी मुंहिंजो मोहम्मद मथे मथे। ऐं रब भी चवे थो वरफ़ाना लक ज़िक्रक। अल्लाह फरमाए थो मुंहिंजा हबीब तुंहिंजे ज़िक्र खे एॾो मथे कयो तुम, एॾो मथे कयो तुम। जिते मां अल्लाह जो नालो हूंदो उते तो मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो भी हूंदो। अॼु इन सखर शाह ख़ालिद कॉलोनी में इन सोसाइटी में अल्लाह जो नालो आहे त गॾु मदीने वारे मोहम्मद जो नालो भी आहे। अब आहे या न? मुअज़्ज़िन आज़ान में नबी साईं जे नाले खे कटींदो आज़ान न थींदसि। तकबीर में सोने मोहम्मद करीम जो नालो न वठे तकबीर अधूरी। पर नमाज में सोने मोहम्मद अरबी ते अतहियात में दरूद न पढ़े नमाज मुकम्मल कान थींदसि। पर दुआ घुरे, दुआ में सोने मोहम्मद अरबी जो नालो न वठे दरूद न पढ़े दुआ अध में टंगी पई हूंदसि। ऐलान थींदो इन जा पर कटियल हिन छो त मिठे मोहम्मद अरबी जो नालो न आहे। सखर जा मुसलमानो जंहिंमें पाक मोहम्मद अरबी जो अमल जे अमल में नालो न आहे उहो अमल अल्लाह वटि क़ाबिल क़बूल न आहे। तो मां छो न चवां तकबीर में कलमे में अज़ानों में नमाजों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। सुभान अल्लाह ढरिया। कहतो तकबीर में कलमे में अज़ानों में नमाजों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। कहतो ओ फरमा गए थे आदम नबी के मुझे खुल्द बरी में लिखा हुआ तूबा पे मिला नाम मोहम्मद। कहतो और इस नाम की लज्जत दिल उशाक से पूछो जहाँ आ गई तन में जब लिया नाम मोहम्मद।
असांजे नबीअ जो नालो मिठो आ, चओ न सुभान अल्लाह। दुश्मन नालो खणे भी चुमी ॾेस, पंहिंजो नालो खणी चुमी ॾे, परायो नालो खणी चुमी ॾे, चई त ॾिस मुहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जसी ते चप पाण में न मिलंदा, नालो ही न खणबो।